मचंदी रहंदी मचंदी रहंदी मचंदी 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 रहंदी हिय जा जोत जलाईया सिंध एम्प्लॉयज़ अलायंस के सॾ ते ठठे ज़िले में अॼु 5 ॾींहं बि सरकारी इदारनि जी तालाबंद हड़ताल जारी रही। तइलीमी इदारनि ऐं अस्पतालनि जी ओपीडी जो बाइकाट हुजण सबबि तदरीस ऐं मुआलजी सख़्त मुतासिर रही। पेंशन में कटौती, डीआरए अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस समेत ॿियनि मुतालबनि जी मनता लाइ हलंदड़ तहरीक जे सिलसिले में सिविल अस्पताल मकली में ग्रैंड हेल्थ अलायंस जी मेज़बानीअ में क़ौमी शाहराह खां रैली कढी एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक आॾो धरणो हयो वियो। सिंध एम्प्लॉयज़ अलायंस के अगवाननि गुलाम नबी खुश्क, अलादीन ब्रोई, शरीफ तुनियो, अनवर जाखरो, महमूद बम्बरो, सजाद समूह, अनवर जाखरो, शिराज मेमण, खैर मोहम्मद ब्रोई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मुलाज़िमनि जे जाइज़ मसइलनि जे हल लाइ सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे, पर हुकूमत पंहिंजे होद ते क़ाइमु रही मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम करण लाइ तयार न आहे। हिननि चयो त वॾे वज़ीर मुराद अली शाह पीपी चेयरमैन सां ग़लति बयानी करे आइन जी लताड़ कई आहे। सजी सिंध में स्कूलन का बाहर आहिनि हिननि जो हिननि जी तकलीफ़ ऐं फुटा कोते आहे हिन ठगन पे न आहे बुटे जे नाले ते जिन वोट ॾिना ए ॿार जेके स्कूल का बाहर आहिनि असांखे ख़बर आहे त इहे पाकिस्तान मिटी छॾियो आहे ऐं उन चयो त सिंध पूरी में कि तव्हां जेको छठे ज़िले में मुज़ाहिरो कयो आहे अहिड़ो मुज़ाहिरो किथे बि न आहे त अवां जे हुस्ननि खे अवां जे जुरत के उन्हनि सलाम भी कयो आहे ऐं पैगाम ॾिनो आहे त दोस्तनि खे चइजो हर दुखी महल हर कोई मोड़ आयो चयो त बाबा हे मुलाज़िम तोखे वोट मिलंदा आहिनि न तो असां कुलो कुले में मिलाए बीठा आहिनि तो असांजो हिकिड़ो बयान बि न ॾिनो आहे असां तोखे वोट न ॾिना आहिनि तूं असांजो तुंहिंजो नुमाइंदो न आहे जेकॾहिं आहे त पोइ असांजा बि घटि में घटि असांजो जेको असां तोखे 6 अक्टूबर ते इंशाअल्लाह ईंदासीं ऐं तेसीं कोन उथंदासीं जेसीं असांखे पेंशन जो पंहिंजा इहे वाटर कैनन तयार करे वठो था पंहिंजा इहे हासिल जे सॼा शेल तयार करे वठो था पंहिंजूं इहे शेलिंगूं असीं अचूं पिया ऐं आख़िरी दम ताईं वणंदासीं तेसि ताईं हूंदासीं। सिंध एम्प्लॉयज़ अलायंस जे अगवाननि जो चवणु हुयो त हुकूमती कन लाटार सबबि तालाबंदीअ खे 6 अक्टूबर ताईं वधायो वियो आहे। मुतालबा मंज़ूर न थिया त 6 अक्टूबर ते कराची में बिलावल हाउस अॻियां समूरा मुतालबा तस्लीम थियण ताईं धरणो हुयो वेंदो। जलंदी जलंदी रहंदी जलंदी रहंदी जलंदी रहंदी आईया सा जलंदी 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 रहंदी जलंदी जलंदी